मोहतरम अब्दुल हफीज़ ओलवे साहब की शायरी आहे जबकि असांजे ॿियनि दोस्त जेके मदीने मुनव्वरा खां वीचारा रहंदा दावा ॾाढी कंदा पर उते जेड़ी मतलब ईंदा कंदा कंदा उते नबी जे मुसल्ले ते मुनकर बीठा वहा भी बीठा बहरहाल इन उलमान सां शेर आहे यार सच इहो आहे त तव्हां मुंहिंजे हक़ में दुआ कंदा कयो मां ईअं करे सम्झो न चइजे पर अव्हां जो असास वाहियां तव्हां पंहिंजो न कयो उहा तव्हांजी मर्ज़ी आहे बाक़ी अलाह खे जेके जज़्बा ॾिना उहे तव्हांजे ख़ुशामद जे करे कोन्हनि पैसे जे करे कोन्हनि पाण पढ़ाइण जे करे कोन्हनि अलाह तबारक व तआला दिलि में हिकिड़ी शइ रखी आहे जेके इन अंदाज़ सां मां ॾाढो बबंगे थो पेश कयां थो हे शइ कोई उनवान सां मुल्क मदीने मिठड़े दाई नड़ियल माण्हू चंगा थी कहिड़ो मज़ो अचे सुभान अल्लाह मज़ो थो करे वधीक न मुल्क मदीने मिठड़े दाई नड़ियल माण्हू चंगा थी तड़ियल माण्हू चंगा थी तड़ियल माण्हू चंगा थी जेके कबरनि ते झुकंदा थी जेके खंडनि ते झुकंदा थी मुल्क मदीने मिठड़े दाई तड़ियल माण्हू चंगा थी मां स्टेज ते मथां वञी करे चंडो थो चवां दादा इन जे करे थो चवां जो हुननि खे अलाह खे सुकून मिलंदो आहे प्रेर हूअं त चवंदा त मुस्तफ़ा करीम मुख़्तार कुल आहे हर शइ जो अलाह अख़्तियार कई छॾियो आहे लेकिन वरी पाण चवंदा आहियूं त नबी साईं जे रोज़ अचण जे हिक में जेको मसइलो आहे उन खे नबी साईं जो गुस्ताख़ उहे चङा न चइबा छा चइबा जेको ख़ुदा इहो नमूनो थियो आहे हूअं चवंदा त मुस्तफ़ा करीम पूरी काइनात जे लाइ अलाह तबारक व तआला उन्हनि खे अख़्तियार कई छॾियो आहे जीअं वणनि था करनि लेकिन हिते मुसले बटन ईअं पई सम्झो गामन जो कमु आहे रोज़े अचण ऐं मुस्तफ़ा करीम जे मुसले ते चवंदा तोखे अलाह मुनकर बीठा अफ़सोस आहे हिन कुल ते मुल्क मदीने मिठड़े दाई तड़ियल माण्हू चंगा थी तड़ियल माण्हू चंगा थी जेके कबरनि ते झुकंदा थी जेके खंडनि ते झुकंदा थी मुल्क मदीने मिठड़े दाई तड़ियल माण्हू चंगा थी पाक नबीअ जे पाक मुसल्ले तेरे पीछा पाक नबीअ जे पाक मुसल्ले तेरे पीछा इन जे पोयां बि हिंद मां रही पढ़ंदा पुलीना इन जे पोयां बि हिंद मां रही पढ़ंदा पुलीना वक़्तन मौत जमात जे वक़्त वक़्तन मौत जमात जे नील कदा मदीने मिठड़े दाई तड़ियल माण्हू चंगा थी तड़ियल माण्हू चंगा थी जेके कबरनि ते झुकंदा थी जेके खंडनि ते झुकंदा थी मुल्क मदीने मिठड़े दाई तड़ियल माण्हू चंगा थी मके मदीने कहिं क़बर ते पढ़ के कोन पवनि था मके मदीने कहिं क़बर ते पढ़ के कोन पवनि था कहिड़ी शरीयत में आवाज़ी पढ़ के हिकिड़े दीन शरीयत पढ़ सम्झनि दीन शरीयत पढ़ सम्झनि जाहिल पढ़ लिखंदा थी मुल्क मदीने मिठड़े दाई तड़ियल माण्हू चंगा थी तड़ियल माण्हू चंगा थी जेके कबरनि ते झुकंदा थी जेके खंडनि ते झुकंदा थी मुल्क मदीने मिठड़े दाई तड़ियल माण्हू चंगा थी मातम को झंडो पूरा उतरे हर किसान मातम को झंडो पूरा उतरे हर किसान
सड़ियल माण्हू चङा थी जेके कबरुनि ते झुकंदा थी जेके झंडनि ते झुकंदा थी मुल्क मदीने में मिलेगा इहे सड़ियल माण्हू चङा थी बात मदीने कोन का बात में ऐं कणक खसपाऊं बात मदीने कोन का बात में ऐं कणक खसपाऊं बात हरामा सुख हरामा शरीयत क्यों निकालूं पेट के खातिर बेटी मुल्ला पेट के खातिर बेटी मुल्ला जायज़ हिंद चवंदा मुल्क मदीने में मिलेगा ये सड़ियल माण्हू चङा थी आखिर में एक हदीस है नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया लानत आहे यहूद ने नसारा ने जो पंहिंजे नबीअ जे कब्र सजदे ते ॼायो आहे शायर खे इन हदीस खे पंहिंजे लफ़्ज़नि में समेटियो आहे लानत आहे यहूद ते नसराननि ते बि लानत आहे यहूद ते नसराननि ते बि छो त नबी जे कब्र ते इहे माण्हू वॾा सजदा सड़ियल माण्हू चङा थी सड़ियल माण्हू चङा थी जेके कबरुनि ते झुकंदा थी जेके झंडनि ते झुकंदा थी मुल्क मदीने में मिलेगा इहे सड़ियल माण्हू चङा महिरबानी इस्लाम का मकसद हजरत मौलाना साईं गुलाम कादर अहमद साहब दुआ करना मेहरबानी दुआ को होगा साईं से गुजारिश है कि दुआ करें सभी लोग इत्मीनान आयो पियो दुआ करने को